पूरी पार्टी नौजवान उम्मीदवार सां गॾु बीठी आहे। तमामु जेके भी पार्टी जा हिते MP MNA ॿिया दोस्त जेके असर रसूख वारा असां पंहिंजी हिते शेख बरादरी असांजी हिते काफ़ी वॾी तादाद में आहे, उहे सभु बिठाइण ते ऐं इंशाल्लाह कामयाबी आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी शाम जो कामयाबु थींदी। इलेक्शन में ॾींदा आहिनि, ॾिसो किथे ख़तरो हूंदो आहे त उन हिसाब सां, पर मां नथो सम्झां त को वॾी ॻाल्हि बाए इलेक्शन में घटि हूंदो आहे, पर बहरहाल शाम ताईं इंशाल्लाह जेका असांजी कसर कोठ आहे उहा पूरी कंदासीं इंशाल्लाह। इन करे असां हिते आया आहियूं और पुरअमन माहौल आहे, सुठो माहौल आहे। असां पंहिंजे कैंप खे चऊं था त वोटनि खे कढनि, माण्हुनि खे पुॼाइनि। महिरबानी। ऐं पूरी पार्टी पंहिंजे नौजवान उम्मीदवार सां गॾु बीठी आहे। तमामु जेके भी पार्टी जा हिते MP MNA ॿिया दोस्त जेके असर रसूख वारा असां पंहिंजी हिते शेख बरादरी असांजी हिते काफ़ी वॾी तादाद में आहे, उहे सभु बिठाइण ते ऐं इंशाल्लाह कामयाबी आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी शाम जो कामयाबु थींदी। इलेक्शन में ॾींदा आहिनि, ॾिसो किथे ख़तरो हूंदो आहे त उन हिसाब सां, पर मां नथो सम्झां त को वॾी ॻाल्हि बाए इलेक्शन में घटि हूंदो आहे, पर बहरहाल शाम ताईं इंशाल्लाह जेका असांजी कसर कोठ आहे उहा पूरी कंदासीं इंशाल्लाह। इन करे असां हिते आया आहियूं और पुरअमन माहौल आहे, सुठो माहौल आहे। असां पंहिंजे कैंप खे चऊं था त वोटनि खे कढनि, माण्हुनि खे पुॼाइनि।